टंडो गुलाम अली खां कुछ किलोमीटर अॻिते दरगाह शाह दीवानू वेझो हिकु महेश्वरी मेघवाणनि जो मंदिर आहे। हिते संत लूणंग देव जी समाधि आहे। हिन संत जे वालिद जो नालो संत मातंग देव हो। हिन जो जन्म गोहलवार गुजरात भारत में 1038 ईस्वी धारे थियो। संदुस लाड़ो अछूत कौमन में सुधारो आणे खेन मुआशरे में बराबरी जी हैसियत ॾियारण तरफ रहियो। संदुस पीउ जॾहिं गुजरात छॾे सिंध लॾे आयो तॾहिं हिन मुस्तकिल तौर ठरी में रिहायश इख्तियार कई। चयो वञे थो त ठरी जो इलाइक़ो लूणंग देव अची आबाद कयो, जिते संदुस सरपरस्ती में सूमरा ऐं मेघवाड़ अमुन भाईपी ऐं दोस्ताने नमूने सां गॾिजी रहंदा हुआ। हुन घणो करे सिंध ऐं कच्छ जे सूमरनि ऐं पोइते पियल ज़ातियुनि में पंहिंजे फ़िक्र जो प्रचार कयो। चवनि था त हिन संत तबई मौत मरण बदिरां समाधि वरती। इन वाक़े जो सन विक्रमी संबत 1252 मुताबिक़ 1118 ईस्वी ॿुधायो वञे थो। हर साल विक्रमी संबत जे चेट महीने जी चौथी तारीख़ ते महेश्वरी मेघवाणनि जा काफ़िला हिन संत जी यात्रा लाइ संदुस अलामती समाधि ते ईंदा आहिनि।